अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजन द नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी मेन ॻाल्हि ॿोले जी। त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त वॾेरो बालाज ख़ान शेरदिल जे तरफ़ शेरदिल ॾांहुं हथु धोई पवंदो हो, पंहिंजे वाठनि खे मंठार वारनि खे गुलाब वारनि खे मोकिलींदो। पर तव्हां बहरहाल पोयनि किस्तनि में ॾिठो हो त गुलाब ऐं मंठार वारनि खे शेरदिल कुटका ॾेई वापसि मोकिले छॾींदो आहे। हुनजो सभु कोशिशूं ज़ायगान वेंदियूं आहिनि। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त मलार शेरदिल खे सम्झाईंदो त तोखे हिफ़ाज़त करणु घुरिजे, छो जो वॾेरे बालाज ख़ान जा माण्हू वाठा तुंहिंजे पोयां हर वक़्तु लॻल आहिनि। शेरदिल हुनखे चवंदो आहे त भले केतिरा गिदड़ 100 ई गिदड़ गॾिजनि पर मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा छॾनि। जॾहिं उहो मुंहिंजो नालो ॿुधंदा आहिनि या मुंहिंजे अॻियां ईंदा आहिनि त उन्हनि जा लिंग कटिजी वेंदा आहिनि। एपिसोड्स तमामु दिलचस्प थियण वारा आहिनि। जीअं त तव्हां ॾिसंदव त बालाज ख़ान वॾेरे रावल ख़ान वारनि ॾे पुलिस खे मोकिलींदो आहे ऐं पुलिस हुनखे रावल ख़ान खे चवंदी आहे त तूं जेको आहे शेरदिल जो हथु ॾे, पर हो ईअं कोन कंदा। हो चवंदा जेकॾहिं असां शेरदिल जो हथु ॾींदासीं त तव्हांखे मंठार खे बि लॉकअप करिणो पवंदो। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त मलार जो पीउ ऐं राबेल जो पीउ पाण में अटकिजी पवंदा आहिनि, हिकु ॿिनि खे मेणा ताना ॾींदा आहिनि। दोस्तों असांजो रिपोर्ट खे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे सब्सक्राइब